असांखे वणियूं तुंहिंजूं ॻाल्हियूं जिते बि वियासीं अहिड़ियूं तुंहिंजूं ॻाल्हियूं अलाए छो असांखे वणियूं तुंहिंजूं ॻाल्हियूं जिते बि वियासीं अहिड़ियूं तुंहिंजूं ॻाल्हियूं अञा ज़िंदगीअ मां थका कोन आहियूं अञा यादि रहणियूं घणियूं तुंहिंजूं ॻाल्हियूं माई वरी वरी कमर जवाल कई मूं सारी दे सुपरी अची जे हिकार त पेरे घरिया पिंबड़ियूं पंध छाया वार साजन सब जमार तो बोली थी गुजारे इन चिटन सा आऊं सदीदस मोहतरम नाथोपान रामू के पार्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर आए के गुजारिश आहे अचन नहीं आयल मेहमानन के हाजिर पेश करें तवाजी भरपूर ताड़न में नाथोपान रामू सा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम मोज़िज़ मेहमान जेके गुलाम मोहम्मद जंजी फाउंडेशन के सदक़े प्रोग्राम में शरीक थिया आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां परे परे खां उमर रसीदा भी आहिनि जवान भी आहिनि जिन्हनि पंहिंजो टाइम कढियो हिते आया उन सभिनी खे असां भलीकार चऊं था वेलकम चऊं था ख़ासि करे साईं रोचीराम कैमरेड रोचीराम वकील साहिब जो कराची खां आयो आहे ऐं ॿिया बि असांजा जेके बि मुंसिस आहिनि कमला आहे इहा बि तबियत नासाज़ हुई बावजूद शरीक थी आहे जेके बि दोस्त आया आहिनि सभिनी जो शुक्रिया महिरबानी तंहिंखां ॿियो त गुलाम मोहम्मद जंजी फाउंडेशन जे सरपरस्त साईं नूर अहमद जंजी ऐं उनकी पूरी टीम खाटाऊ जानी मामा किशन ऐं ॿिया जेके बि उन सां सहकार कनि पिया फाउंडेशन में हलनि पिया उन्हनि खे सलाम पेश करियां थो जो असांजे इलाइक़े में अहिड़ो कुझु सालनि खां ॾिसां पियो त मुसलसल साईं वारा ही प्रोग्राम कराइनि पिया जेको असां सभिनी खे लाज़िम आहे जिन्हनि माण्हुनि पूरो कयो ऐं पंहिंजे औलाद खे हथ ॿधी पढ़ायो ऐं उमेद रखियऊं त हीअ अॻिते वो बहितरी जो कमु कंदा त इन्हनि माण्हुनि जेको आहे नूर अहमद जी सॼी टीम काफ़ी सालनि खां कमु करे पई त साईं गुलाम मोहम्मद जंजी जो जेको पोरियो आहे उहो सॼो त कोन हलाए सघनि पोइ बि इहे दोस्त गॾु थी असां उन जी यादाश्त में अॼु जेको कुझु थिए पियो उहो ॿुधायूं पिया ऐं अहिड़े तरीक़े सां असां ॿिया जेके बि आहियूं उन्हनि असां ते सभिनी ते इहो फर्ज़ु लागू थिए पियो त असां ग़रीब इलाइक़े जा ग़रीब वालदेन जा औलाद आहियूं असांखे पंहिंजे माइटनि केॾी मुसीबतनि तकलीफ़ुनि में पढ़ायो या असांखे टाइम ॾिनो जेके कुझु बहितर पोजीशन में आहिनि त उहे सभु असां तालीम जे मैदान में ऑनर जे मैदान में समाजात जे मैदान में वेलफेयर जे मैदान में असां सभु पंहिंजे मदरनि जो जेको पोरियो असांखे लॻियल आहे उनखे ज़रूरु किथे न किथे यादि करियूं ऐं उनजे रूह ॾिसूं तव्हां सभिनी दोस्तनि जी जेके हिन में शरीक थिया तव्हां सभिनी जो शुक्रिया महिरबानी